ठारू शाह खां ख़बर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां दरबेलो मां पेट्रोल पंप मालिक पुलिस ऐं सिविल कपड़ा पहिरियल अहलकारनि हथां खंभिजी वियो। पुलिस वाक़े खां बेख़बर बणियल बे न्यूज़ टीवी सीसी फुटेज हथ करे वरिता। वारसनि जो एहतजाज ठारू शाह भरिसां दरबेलो मां पेट्रोल पंप जो मालिक राणा इकराम राजपूत मुबैना तौर खंभिजी वियो। खंभियल वापारी जे पुट इमरान राजपूत ॿुधायो त बाबा पेट्रोल पंप ते हुअ त सुबुह जो असर धारे 5 पुलिस जे मोबाइलनि में सादा कपड़ा पहिरियल अहलकारनि ऐं कुझु पुलिस वर्दी में अहलकार हुआ जिन बाबा खे खंभे गुम करे छॾियो आहे। हाणे ठारू शाह पुलिस ऐं CIA नौशरो फिरोज़ वाक़े खां लातालगी करे रहिया आहिनि। उन एहतजाज कंदे चयो त जेकॾहिं पेट्रोल पंप मालिक राणा इकराम राजपूत मथां को केस आहे त हुनखे ज़ाहिर करे फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो एहतजाज कंदासीं।